अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जो सुवाल सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, अॼु जो सुवाल इहो आहे त सिंध जी सक़ाफ़त जो ॾियारो छो मल्हायो वञे थो ऐं सिंध जी सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइण सां सिंध जी सक़ाफ़त खे कहिड़ा फ़ाइदा पिया आहिनि, कहिड़े सक़ाफ़त खे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि ज़ाहिर थियूं आहिनि, उन हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं। असांजे अॼु जे सुवाल में मौजूदु आहिनि समाजी शख़्सियत सबीन जावेद साहिबा। उनखां इहो सुवाल कंदासीं त सिंध जी सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाए तव्हां कीअं महसूसु कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, अव्हां खां मां इहो सुवाल कयां पियो त असांजो कल्याण न्यूज़ आहे, कल्याण न्यूज़ जे तरफ़ां इहो सॾु ॾिनो वियो त जेको सिंधी मीडिया सां गॾियल तौर ते 3 डिसंबर ते सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइण जे हवाले सां त उहो अॼु जो ॾींहुं जेको सक़ाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वञे ऐं पंहिंजी टोपी अजरक जो ॾियारो मल्हायो पियो वञे। माण्हू अॼु पाए वॾियूं रैलियूं कढी ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि, त उन ॾींहं ते तव्हां कीअं महसूसु कयो था? सबसे पहले तो मैं थैंक्स कहना चाहूँगी कि आपने मुझे बुलाया और यहाँ पर जो है वो इस कल्चर पे बात करने का मौका दिया। और मैं सबसे पहले तो आई एम फीलिंग वेरी ग्लैड कि हम सिंध का हिस्सा हैं और सिंध में पैदा हुए। और इस कल्चर के दिन के हवाले से ये कहना चाहूँगी कि देखें, सिंध जो है ना वो सबका है। इसमें रहने वाले जितनी भी कौमें बस्ती हैं, चाहे वो उर्दू हैं, चाहे सिंधी है, चाहे XYZ को भी, वो सबसे पहले सिंध के हैं। तो अपने सिंध को कभी फरामोश ना करें। और ये जो दिन है ये तो अब ये कह लें कि 2009 के बाद से ये मनाया गया और अब इतनी ज़्यादा ये ट्रेडिशंस जो है वो फेमस होती जा रही हैं कि अब इसका बाकायदा तौर पर 3 दिसंबर लोग सेलिब्रेशन करना अपना जो है वो ये कह लें कि लाजिम मलजूम समझते हैं। तो बड़ी बड़ी रैलियाँ निकालना, शॉपिंग्स करना, अजरक के पहनाना एक दूसरे को, सिंधी टोपी को पहनाना और मेहमान नवाजी करना, तो ये तमाम चीज़ें बड़ा अच्छा लगता है देख के कि जनाब ये लोग जो हैं वो आपस में मोहब्बत और अमन का पैगाम देते हैं और ये बताते हैं कि हम सब एक हैं, यानी कि एकता का दिन। बिल्कुल सबीन जावेद साहब, आपने अच्छी बात करी कि ये, लेकिन हमारा क्यों चैनल जो है सिंधी में है तो मैं आपसे सिंधी में ही बात कर रहा हूँ, आप भले उर्दू में बात करें। मुंहिंजो सुवाल इहो हुयो त ही सिंध जो सक़ाफ़त जो जेको ॾियारो मल्हायो पियो वञे उहो तव्हांखे ख़बर हूंदी त कॾहिं खां शुरू थियो ऐं छो मल्हायो पियो वञे? जी बिल्कुल, ये तो तकरीबन 5000 साल पुरानी रिवायात हैं सिंध की। तो लेकिन ये था कि जब हमारे एक्स प्रेसिडेंट जरदारी साहब अब्रोड विजिट पे गए थे तो उन्होंने सिंधी टोपी वेयर की हुई थी। तो वहाँ पर जो है एक सहाफ़ी ने इस बात पर ऑब्जेक्शन उठाया था। तो जनाब उसके बाद से फिर उन्होंने उसको जस्टिफाई करते हुए बताया कि जनाब वी आर पार्ट ऑफ सिंध एंड वी लिव इन सिंध एंड वी आर रिप्रेजेंटिंग अवर पाकिस्तान एंड सिंधी कल्चर, सो दैट्स अ पॉइंट। तो यहाँ पर जो है वो उस दिन के बाद से जनाब ये ट्रेंड निकल गया और ये ट्रेंड अब इतना ज़्यादा फेमस होता जा रहा है कि लोग बाकायदा तौर पर इसे जो है वो इसके लिए एहतमाम करते हैं, अरेंजमेंट्स करते हैं, पहले से शॉपिंग शुरू हो जाती है और बाकायदा तौर पर सेलिब्रेशंस करना, केक कटिंग सेरेमनी रखना, दोस्तों को इनवाइट करना, टेबलोज पेश करना, स्कूलों कॉलेजेस यूनिवर्सिटीज़ तक में जो हैं वो लोग एक दूसरे को एकता का पैगाम देते हैं। और ना सिर्फ पाकिस्तान में बल्कि आप देखेंगे कि ओवरसीज़ पाकिस्तानी जो वहाँ पर हैं, जो कि पाकिस्तान से बहुत मोहब्बत करते हैं, जिन्हें सिंध से बहुत मोहब्बत है, वो लोग वहाँ बैठकर भी ये पैगाम देते हैं। बिल्कुलु, अवां सही ॻाल्हि कई त जेका सिंध जो सक़ाफ़त जो ॾियारो मल्हाइण सां असांजे जेको नौजवान नस्ल आहे उन्हनि में अवेयरनेस पैदा थिए थी। त जेको नौजवान नस्ल आहे उनखे पंहिंजे कल्चर जे बारे में ख़बर पए थी त असांजी सिंध जी सक़ाफ़त जेका आहे उहा केतिरी क़दीम आहे। जीअं 5000 साल पुराणी क़दीम आहे, असांजो मोहन जो दड़ो आहे, हड़ापा आहिनि, अहिड़ियूं मकली आहे, अहिड़ियूं खोड़ शयूं जेके आहिनि। तव्हां जेकॾहिं सिंध म्यूज़ियम में वेंदो त सिंध म्यूज़ियम में पूरी तारीख़ गॾु थियल आहे। तव्हांखे इंसानी इर्तिक़ा जी तारीख़ खां वठी करे हिन वक़्त ताईं जेतिरियूं बि माना तारीख़ आहे उहा तव्हांखे उते मिलंदी। ऐं साॻी जाइ ते सिंध जी सक़ाफ़त बि सिंध म्यूज़ियम में महफ़ूज़ थियल आहे। उन में जीअं लोहार आहे त पंहिंजो लोह कीअं कुटींदो रहे थो, वाढो आहे त उहो वाढको कमु कीअं करे थो, या जेके शयूं असांजे मोहन जे दड़े मां मिलियूं आहिनि खोटाई दौरान, जॾहिं उहो शहर हूंदो थियो त उतां काफ़ी शयूं असांखे मिलियूं। असांजी उहा तहज़ीब आहे त असांजा घर कीअं ठहियल हूंदा, असांजा रंधिणा कीअं ठहियल हूंदा, असांजा सॼी जेका असांजी सक़ाफ़त आहे उहा असांखे उतां मिले थी। असां उतां सिखी करे असां उहो पंहिंजो हिन में हलूं पिया। ऐं ॾियारो जेको रॻो असांजी सक़ाफ़त रॻो टोपी ऐं अजरक न आहे, पर असांजी सक़ाफ़त तमामु क़दीम आहे। इन में इलाही सारियूं तारीख़ी शयूं बि मिलनि थियूं। नहीं, कुछ चीज़ों का एक सिंबल बन जाता है ना। तो इसी तरह से ये जो सिंध का
सिंबल ये बन गया है, एक ये ट्रेडिशनल अजरक और टोपी कि जनाब उसको लोग ऑनर मानते हैं, उसको रेस्पेक्ट मानते हैं कि अगर आप कहीं पे कोई, इसके अलावा भी अगर जो 3 दिसंबर की बात की जाए, अलग से जो प्रोग्राम्स होते हैं वहाँ पर भी अगर आप देखें तो वो अपने मेहमानों को बड़ा मोहब्बत के साथ ये सिंधी अजरक और टोपी पेश करते हैं, तो वो एक ऑनर बनता जा रहा है। हाँ बिल्कुल सबीन जावेद साहब, आपकी बड़ी मेहरबानी, आप हमारे प्रोग्राम में आई और Thank you. हमें बातचीत करी। नाज़रीन, तव्हां असांजी महिमान जूं इन सकावत जे ॾियारे जे हवाले सां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं संदनि इहो चवणु आहे त हीउ जेको सकावत जो ॾियारो मल्हायो वञे थो, इहो सकावत ॾियारो सिर्फ़ु टोपी अजरक जो ॾियारो न आहे, पर इहो ॿधी ऐं इताद जो ॾियारो बि आहे। इन सां माण्हुनि में मोहबत वधे थी, अमन वधे थो, हिक ॿिए सां प्यार मोहबत जो रिश्तो वधे थो ऐं इन सां जेको माण्हू अॻिते हली पंहिंजी सकावत खे बि उजागर करे सघे थो। ऐं सिंध जी सकाफ़त न सिर्फ़ु टोपी अजरक पर उनजी जेका इलाही शयूं तारीख़ी शयूं जेके आहिनि उहे सिंध जी सकाफ़त में शामिल आहिनि। असां पंहिंजी सकाफ़त खे पूरी दुनिया जे माण्हुनि ताईं पहुचाइणु चाहियूं था त सिंध जी सकाफ़त इहा आहे। ऐं जेके सिंध में माण्हू रहनि था, पोइ उहे कहिड़ी बि ज़बान ॻाल्हाईंदड़ हुजनि, पर उहे सिंध जा रहवासी आहिनि ऐं सिंध वासी आहिनि, उनजे करे उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त सां टोपी अजरक सां मोहबत आहे। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं कंहिं ॿी शख़्स सां गॾु, तेसिताईं अला भाई।